दो हिकिड़े पासे नेकियूं हिकिड़े पासे, पर नेकियुनि वारे पलड़े में बनिस्बत गुनाहनि जे हिकिड़ी नेकी खुटी पई। अर्ज़ कंदो मुंहिंजा रब करीम, मुंहिंजा मिट माइट हिते महशर जे मैदान में आया आहिनि, अम्मा बि आ, बाबो बि आ, बिरादरा, इजाज़त ॾे त मां उन्हनि खां वञी हिकिड़ी नेकी वठी अचां। अल्लाह से फरमाईंदो वञ, ईंदो अमड़ वटि, बाबे वटि, भाइरनि दोस्तनि और बाबनि वटि, अदा मुंहिंजी हिकिड़ी नेकी खुटी पई आहे। उहे चवंदा असां तोखे ॾेई त छॾियो, तूं त हलियो वेंदे, असांजी खुटी त पोइ असांजो छा थींदो? तॾहिं मिठाई साहब फरमाए थो त नेकियुनि जो क़दुरु कर, नेकियूं कमा, उथी पोखा पोख, जेसी अथई वट वलार में, पोइ वट बि वेंदी निकिरी, सुकी थींदी सोक, जित लुणंदो सारो लोक, उते सटूं ॾींदे संग कां। अॼु जाग नेकी कर, सुभाणे कम ईंदी। सभई जॾहिं जवाब ॾेई छॾींदा, मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो, हाणे वापसि पे ईंदो, मायूस लॻो पियो हूंदो त हाणे छा कयां? एतिरे में हुनखे हिकिड़ो अलाह जो बानो मिलंदो, फरमाईंदो छाजे लाइ पियो रोई? साईं मुंहिंजी नेकी खुटी पई आहे, सॼो कबीलो फिरी आयो आहियां, को नेकी ॾियण जे लाइ तयार न आहे, हाणे वापसि वञा थो, दोज़ख में वेंदुसि। उहो अलाह जो बानो फरमाईंदो त घणियूं नेकियूं खपनि? त ही हैरान थी वेंदो। वक़्त ते अम्मा जवाब ॾेई वई, बाबू जवाब ॾेई वियो, भाइर जेके पंहिंजे सीने ते हथ रखी चवंदा सिर खपई त कुर्बान कयो, उहे बि अॼु मूंखे मायूस करे वेठा। ही केरु अलाह हेठि वेठी ॾियारींदो, सुञाणप जी कोशिश ख़बर न सुञाणे सघंदो। अर्ज़ कंदो साईं मां अव्हांखे नथो सुञाणो, अव्हां केरु आहियो? अलाह जो बानो फरमाईंदो तूं मूंखे नथो सुञाणी, पर मां तोखे सुञाणां। साईं ॿुधायो, अल्लाह जो बानो फरमाईंदो मां अव्हांजे ॻोठ हिकिड़ो दफ़ो महिमान थियो होसि। हाणे उहो केरु हूंदो? अल्लाह जो वली हूंदो। अव्हांजे ॻोठ आयो होसि, पोइ खूह ते पाणी हुयो, खूह जो ढोल कोन थे मिलियो, रस्सी नज़र कान आई, दिमाग़ जो टाइम हो, तूं बकरियूं काए आयो, बकरियुनि खे पाणी पियारण जे लाइ मूं तोखे चयो अल्लाह जा बाना मूंखे वज़ू कयो आहे, तो पोइ मूंखे बुधनो पाणी जो भरे ॾिनो, कोड़ो पाणी जो भरे, ऐं तो मूंखे वज़ू बि पाण करायो हो। ओ अल्लाह जा बाना मूंखे उहो तुंहिंजो थोरो यादि बीठो आहे। अॼु मां चयो त भला उहो थोरो लाहे छॾियां, तोखे हिकिड़ी नेकी खपे पर सभ खपनि त मां हाज़िर आहियां। अल्लाह वारा इहे रुभाईंदा। हाणे कोरे पाणी ते मैसर में पियो नेकियूं ॾे ख़ुदा जो बानो, त बादशाह पीर छॾींदो? जिन ख़र्च कया, उर्स कया, यारियूं कयूं, मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो जेके नीर जो नातो यारी वारे सां यारी मल्हायो वेठा, बादशाह पीर बि कॾहिं उन्हनि खे विसारींदो इंशाअल्लाह। पर ॿिया जेके बि असांजा बुज़ुर्ग आहिनि, ओ मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो, अजीब मंज़र हूंदा, उते अल्लाह वारा कम पिया ईंदा, पर हिकिड़ो माण्हू ईंदो, हिकिड़ो उन वटि माॻी कुझु कोन हूंदो, उन जी का हिकिड़ी नेकी खुटी पई। रब खे अर्ज़ कंदो मां वठी थो अचां, रब फरमाईंदो वञ, वेंदो पर कुझु कोन, मोटी ईंदो, हिकिड़ो शख़्स मिलंदो, चवंदा मायूस सही छाजे लाइ? यार हिकिड़ी नेकी खुटी पई आहे। अरे हिकिड़ी? चयो मूं त माॻी कई हिकिड़ी, मूं वटि माॻी नेकी हिकिड़ी आहे। यार तुंहिंजो भलो था कयां, पर तूं मुआरी न, हाणे जॾहिं हिकिड़ी नेकी खुटी आहे, सो जहन्नम में पियो वञे, मुआरी हिकिड़ी छा कंदी? खणी वञ। अल्लाह मालिक जॾहिं रब वटि खणी ईंदो न, अल्लाह केॾी ॾिठी कि जेको शख़्स मिलियो उन वटि माॻी हुई हिकिड़ी, उन सखा कई अव्हांजे नाले ते, बसि कुर्बान। अल्लाह मालिक आहे, रब फरमाईंदो उनखे वठी आ, वेंदो ॻोल्हे वरी वठी अचे। अल्लाह से फरमाईंदो त हिन
मैसर जे मैदान में तू सखावत पियो करी सखी बणियो पियो आई मां तोखां वधीक सखी आया वञ तुंहिंजी हिन सखावत जे सदके तू वञ जन्नत जे अंदर ब माण्हू ॿिया ईंदा हिकिड़ो पीउ हूंदो ॿियो हुनजो पुटु हूंदो पुटु पीउ जी नाफ़रमानी जे करे जहन्नमी हूंदो ऐं बाबो संदसि अल्लाह जी नाफ़रमानी कंदे जहन्नमी हूंदो ॿई जॾहिं गॾु ईंदा अल्लाह से फरमाईंदो वञी वञो जहन्नम में त जेको हुनजो पुटु हूंदो अल्लाह खे अर्ज़ु कंदो मौला मां दुनिया में बाबे खे ॾुखायो बाबे जी नाफ़रमानी कई मूं बाबे जी इज़त कान कई अज मां उनजे करे जहन्नम में पे वञा बाबो तुंहिंजी नाफ़रमानी जे करे जहन्नम में पे वञे मुंहिंजा पाक रब अज मुंहिंजे बाबे खे न मोकल मूंखे जहन्नम में मोकल ऐं बाबे वारो अज़ाब मूंखे डबल करे छॾ मां नथो बर्दाश्त करे त बाबो बि मूंसां गॾु जहन्नम में सड़ंदो हुजे हाणे मुंहिंजे बाबे खे बख़्श कर बाबे वारो जेको साब आहे अज़ाब आहे उहो मुंहिंजे मथां डबल करे छॾ अल्लाह मेहरबान बादशाह फरमाईंदो अज भी तो पंहिंजी पीउ सां मोहबत बेज़ार कयो आहे वञ इन जे सदके तूं बि वञ बाबे खे वठी जन्नत में दाख़िल थियो वरी हिकिड़ो शख़्स ईंदो अल्लाह से फरमाईंदो वञ जहन्नम में रब जो नाफ़रमान हूंदो जॾहिं अल्लाह से फरमाईंदो वञ त हू यको जोड़ो अल्लाह से फरमाईंदो मलाइको ने वापस मोटाए एॾो तोखे शौक़ आहे जहन्नम में सड़न जो ईअं टोड़ंदो वञे चए सोना शौक़ न आहे पर हे ज़मानो सॼो मूं तुंहिंजी नाफ़रमानी कई ज़िंदगी नमाज़ जो हुकुम कई न पढ़ी सघियुसि हज जो वग़ैरह वग़ैरह अॼु हे बि तुंहिंजो हुकुम आहे त वञ जहन्नम में इहो तुंहिंजो हुकुम आहे मुंहिंजो हेतिरा हुकुम न मञियमि अॼु त मञी कसर कढ अॼु पंहिंजे रब जो हुकुम मञी टोड़ी शौक़ सां वञा भली जहन्नम आहे पर हुकुम रब जो आहे अल्लाह से मुर्की फरमाईंदो वञ तूं बि जन्नत में वञ अॼु बि तो मूंसां मोहबत इज़हार कयो आहे त वञ वरी ॿियो ईंदो अल्लाह से फरमाईंदो तूं बि जहन्नमी आहे वञ जहन्नम में पर हू जॾहिं वेंदो त मथे कदम खणी वरी पोइते ॾियनि वरी पोइते अल्लाह से फरमाईंदो खे वठी पोइते छाजे लाइ पियो ॾियारी हाणे छा रखियो आहे पोइते अर्ज़ु कंदो मुंहिंजा बारी ताला मौली मोहम्मद कासिम ताहिरी तकीर कई आयत पढ़ी हुई त ला तक़नतू मिन रहमतिल्लाह अल्लाह जी रहमत मजा कॾहिं बि ना उम्मीद न मूंखे उहा तक़दीर यादि हुई वयोसि पे पर वरी पोइते मन रब खे रहमत उम्मीदूं कोन वरी वञा वरी पोइते ॾियारां अल्लाह से मुर्गी भरवणो वञ तूं बि जन्नत अहिड़ो महिरबान बादशाह क्या मजनी मनाज़र हूंदा पर उते अल्लाह वारा पंहिंजनि मुरीदनि खे पंहिंजनि दोस्तनि खे पंहिंजे अक़ीदतमंदनि खे मुंहिंजा प्यारा दोस्तो ॻोल्हे ॻोल्हे बख़्शराए जन्नत में दाख़िल कनि था